माई खे फोन कर, अचे थी या अचे भी कान थी। अदा हाणे फोन मां न पर हू माई कंदी। तोखे पक्का है सोराना तो वो निकरण में कामयाब थी वेंदी? गुलनार माई खे पाण सां गॾायो अथसि ऐं मूंखे पूरी पक आहे इहे ॿई हितां निकिरी ईंदियूं। पोइ गुलनार जो छा करणो? हुनखे छा कंदासीं? हुनखे पूरो करे छॾींदासीं। गुलनार खे मारण जो गुनाह असां पंहिंजे मथे ते कोन खणंदासीं। हूअं ई हुनखे रेस चाकर खान गद्दारी जे इंजाम में मारे छॾींदो। तूं रुगो हुन मां हथ कढी छॾ। अदा पहिरियां हसीना बेगम न माई गुलनार खे हिते अचण दे, हुन खां पोइ फ़ैसिलो कंदासीं त हिन खे मारणो आहे या हिन खे छॾिणो आहे। अदा शेरल छा तुंहिंजो रूंडे जे मथां भरोसो आहे? जेकर न रूंडे ते भरोसो हुजे हा त राति जो हथियार खयूं हीअं घिटीअ में बीठा हुजूं हा। अदा इन जो मक़सदु त अॼु सॼी राति असांखे निंड फिटाइणी पवंदी। हा त मुराद अॼोकी राति खैरनि सां गुज़री वेंदी, मसइलो हल थी वेंदे त पोइ हितां निकिरी हलंदासीं। अदा शेरल सिकू ऐं रूंडे ठाह जो छा सोचो अथई? रूंडे खे असुल ख़तरो सांवल ऐं चाकर खान मंझां हो, हाणे उहो हल थी वियो। बाक़ी जेकॾहिं सिकू ॻाल्हियुनि लाइ राज़ी नथो थिए न त हुनखे बार बार चवण बि अजायो आहे। बाक़ी सिकूअ खे मुंहुं रूंडो बि ॾेई विधो। अदा शेरल इहो जेको सिकू आहे न इहो बि घटि कोन्हे को, पर रूंडो उन जो बि पीउ लॻे। इन ॻाल्हि जो फ़िक्र न कर, रूंडो ईअं वठि कोन ॾींदुसि। चाचा अधु राति थी वई आहे, पुफी जी फोन अञा ताईं कोन आई आहे, केॾी महिल हलंदी? बाबा पुफिया फोन कंदी जंहिंमहिल न रेस चाकर खान गाॾी करे ॾींदुसि त पाणे फोन कंदी। छा चाचा मेहर पुफी खे एतिरो ख़तरो आहे? एहतियात लाज़मी आहे रहमान पुट। रेस चाकर खान इहो ई चाहे थो त अॼु गुलनार महफ़ूज़ हंध ते वञी पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे। जेकॾहिं न बा दुश्मननि हुनजो पीछो कयो त पोइ अती उन जॻह ते बि रही कान सघंदी। चाचा पुफी असांखे ॿुधाए ई कोन्हे त किथे हलणो आहे। हा पुट इहो हितां निकिरण खां पोइ ई ख़बर पवंदी त काॾे हलणो आहे। सिकू पोइ तूं छा सोचो आहे? सोनी तूं त मौत खे पई थी दावत ॾे। मौत खे त मूं गले लाहे छॾियो आहे। पोइ तोसां मरां या अकेली? छा तूं इन ॻाल्हि खां लही नथी सघी? मूं त फ़ैसिलो करे छॾियो आहे, हाणे तोखे फ़ैसिलो करणो आहे। मूंखे मौत जे मुंहं में अकेलो छॾे ॾींदो या मुंहिंजो साथ निभाईंदो? तूं सिर्फ़ु मूंखे एतिरो ॿुधाए, छा हिन वक़्तु तूं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी सघींदी? सुहिणी मेहार लाइ दरिया पार करे वई, छा हीअ सुहिणी तुंहिंजे लाइ घर में नथी निकिरी सघे? वरी बि आख़िरी चकर सोच सोणी, तूं जॾहिं पंहिंजे घर खां ॿाहिरि क़दम रखंदी न त तुंहिंजा सभु रस्ता बंदि थी वेंदा। हुनजी मूंखे का बि परवाह नाहे। त पोइ ठीकु आहे, मोहबत में ॿई मरी वियासीं त हिकु ॿिए तां जान कुर्बान। हाणे तूं हीअं कर, मां कालू जे घर खां ॿाहिरि बीहाई थो साम्हूं, तुंहिंजो इंतज़ारु थो कयां, तूं निकिरी उते पहुच, जेको थींदो ॾिठो वेंदो। इंतज़ारु कजांइ, मां चाहीं थी। ठीकु आहे। हेलो जी जी अदी हा मां तयारु आहियां। न मां त तयारु थी सामान ई खणी आयुसि ॿाहिरि। हा पोइ किथे पहुचां? और ठीकु आहे तव्हां निकिरो, मां अचां थो। ओके।
तूं अहिड़ी मुसीबत खे पंहिंजे ऐं मुंहिंजे मथे में थो हणी, आसानी सां असां हिन मां जान कोन छॾाए सघंदासीं मुंहिंजा भाउ। अदा पहिरियां हू हसीना बेगम हुई, हुनजा हुकुम तुंहिंजे मथां हलंदा हुया, पर हाणे हू वञी हसीना रही आहे। साहब असां खां वधीक लाचार ऐं मजबूर। पहिरियां असां हुनजे हुकुम ते हलंदा हुआसीं, पर हाणे हू असांजे हुकुम ते हलंदी। तो उन निभागी माई जो गुरूर ॾिठो ई कोन्हे को, केॾी बि लाचार मजबूर हुजे पोइ बि आकड़ कान छॾींदी। अदा हाणे हुनखे असांजी मदद जी ज़रूरत आहे। हाणे असां हुनखे चवंदासीं उस ते वेह त उस ते वेहंदी, छांव ते वेह त छांव ते वेहंदी। मूं हींअर हुनखे मजबूर ऐं लाचार औरत ॾिठो आहे। अड़े हूअ जेॾी महिल न रेस चाकर खान जे क़ैद मां निकिती, तुंहिंजे मुंहिंजे हथ में आई त हुनजा पर निकिरी पवंदई। न तूं संभाले सघंदेसि न मां संभाले सघंदुसांसि। हाणे हू असांजी मुठ में हूंदी ऐं हुनजा पर कटण असां लाइ मुश्किल न हूंदो। अदा थोरो असांखे बर्दाश्त करणो पवंदो। पहिरियां हुन माई खां पैसा कढी, पोइ हुन माई खे ॾींदासीं घुटो। अड़े पैसनि जी लालच में तूं बि मरंदे मां बि मरंदुसि। अदा अहिड़ो कुझु बि न थींदो। अदा शेरल, मूंखे लॻे थो त हाणे रुंडो का बि शरारत कोन कंदो। यार हाणे ख़ुदा खे मन हल, मूंखे ॾाढी निंड लॻी आहे। अदा मुराद, रूंडे जे दर ते अॼोकी राति नज़र रखणु ज़रूरी आहे। रख अदा नज़र, तोखे कंहिं रोकियो आहे? अदा रूंडे खे धमकायो त घणो आहे, घणे क़दुरु त अहिड़ी ग़लती न कंदो, पर वरी बि नज़र रखणु लाज़मी आहे। चवंदा न आहिनि त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। वड़े तारा गोल तारा सुभाणे राज माराईंदी राज। ने डडे सकुअ खां 10-15 लख कढा, नंढड़ी वॾी गाॾी वठी दुश्मन जे दर ते पेट्रोल कया पिता सारा पिता। तूं अची वई सुणी? हाँ सिको, मां अची वियसि। सोणी, जे रस्ते ते असां हलूं पिया उहो रस्तो त कंडनि भरियो आहे, वक़्तु अञा वियो न आहे। इन जे करे चवां थो त आख़िरी चकर वरी बि सोचे ॾिस। सभु कुझु सोचे इहो कदम खयो आहे ऐं हाणे मां घर मां ॿाहिरि निकिरी आई आहियां। घर खां ॿाहिरि कदम एतिरा परे न आहिनि विया, वरी बि सोचे वठि ऐं वापसि मोटी वञ। न सिको, घर मां ॿाहिरि निकितल कदम हाणे वापसि न वेंदो। ठीकु आहे सोनी, जेकॾहिं तूं मुश्किल रस्तो अख़्तियार कयो आहे त पोइ हर मुश्किल में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर तूं विच मंज़िल ते वापसि वञण जी ॻाल्हि न कजांइ। मूंसां वाइदो कर, अॼु खां पोइ जीअंदासीं बि गॾु त मरंदासीं बि गॾु। इन वाइदे ते क़ाइमु रहजांइ ऐं मां हर मुश्किल वक़्त ते तोसां गॾु रहंदसि। त पोइ अच त हलूं।
गुलनार जल्दी कर वे गाड़ी में। ना हसीना बेगम, हिते तुंहिंजा ई मुंहिंजा रस्ता अलॻि थी विया आहिनि। मुंहिंजी अमानत मूंखे ॾे त मां वञा। हा हा छो न, तुंहिंजी अमानत तयारु आहे, तोखे मिलंदी। तूं गाॾीअ में त वेह। हीअ त जाबर वारा अधी त चयो त रेस चाकर खां जा माण्हू हूंदा। किथे अधी जाबर वारनि सां मिली हसीना बेगम जी मदद करणु त नथी चाहे। जेकॾहिं अधी लालच में अची रेस चाकर खान सां गद्दारी कई पोइ त अधी खे बचाए केरु कोन सघंदो। जेकॾहिं मूंखे मुंहिंजा पैसा न मिलिया न हसीना बेगम, त मां हसीना बेगम खे हिते जो हिते ई पूरो कंदसि। पोइ हलाए गोली। कंहिं रोकिया तोखे? हलाए गोली। तव्हां छा था सम्झो त हिन सां मां रिआयत कंदसि? कोनो को मसलो ज़रूर थियो आहे, ॾिसणु घुरिजे त आख़िर थियो छा आहे। हिते बि वञा त भलो आहे, न त मारिजी वेंदुसि। अदा शेरल, का न का गड़बड़ ज़रूर थी आहे। जल्दी हल, ॾिसूं त किथे छोरी न निकिरी वई हुजे। अदा फायर त हेॾो आयो आहे। फायर सां असांजो छा वञे? जल्दी हल। वेहारियोसि गाॾी में, देर छो थो करी? तुझे इतनी बचा लो, तू बूते हथियार से धोखा गई। निकल बिहार गाड़ी में। सोरठ जीजी का थिया, चांहि का थिया, देर थी वई। यको निंड पइजी वई छा जीजी? साईं, मां हुनखे ॾिसी थी अचां। सोट शहर हलणो आहे, ज़रूरी कमु आहे। मां नाश्तो करे अचां थो, तव्हां बसि तयारी करे वठो। घणी देर न कजो। ओके। साईं, साईं। छा थियो सोरठ, ख़ैर त आहे? साईं, हसीना बेगम ऐं गुलनार कमरे में न आहिनि। छा? साईं, हाणे छा थींदो? सोरठ पक सम्झ, जेकॾहिं जीजी गदारी कई आहे न, त पोइ अदा रावल जे खून में जीजी बि बराबर जी शरीक आहे। कोन छॾींदुसि, न जीजी खे छॾींदुसि, न हसीना बेगम खे। आख़िर मुंहिंजे पहुच खां परी करे विधियो। कंहिंखे बि न आहे छॾिणो। ॿुधाए वारस, ॿुधाए त तोखे हिन लापरवाही जी कहिड़ी सज़ा ॾियां? ॿुधाए। सच चओ सर, त पंहिंजे वॾे जो वेज न तबीब, जॾहिं तव्हां यार ई हूंदव ख़तार, त ॿुधारिया त वार ई वार खता। दिलि त चएसी कुआड़ी हिकिड़ी हणाए, पुराणी यारी आहे, हया थो मारे, कुझु तुंहिंजूं पफाऊं यादि थियूं अचनि। हेॾा न होॾा, हाणे बंदूक खणी ईंदा असां वटि, कोन छॾींदा असांखे, कंहिंखे बि कोन छॾींदा। अम्मा, जेकॾहिं अदा ग़लती कई आहे त हुनजी सज़ा अदा खे ॾींदा, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? अम्मा, ग़लती रूंडे जी, उन जी सज़ा छो पी सुणी खे मिले? हिते अंधेर नगरी आहे, का बि इंसाफ़ जी कंहिंमें उमेद न आहे। मर्द जे हर गुनाह जी सज़ा औरत खे ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं न्याणियुनि खां उन्हनि जी मर्ज़ी पुछी वञे न, त सुणीअ जहिड़ो क़दम का बि छोकिरी न खणंदी। असांजे छोकिरे खे इहो क़दम न खणणु घुरिजे हा, उनखे सोचणु घुरिजे हा। उन जे कुल्हे ते न रुगो असांजो पार आहे,
पर एक जवान भेण भी उनजे घर में आहे। खुदा न करे दुश्मन न सिकू वारो कदम कयो त पोइ असांजी न्याणी जो छा थींदो? कुछ भी थी पए, पर मां पंहिंजी न्याणीअ जी तरफ़ कंहिंखे बि वधण न ॾींदसि। मूंखे मारे पोइ भली मुंहिंजी न्याणीअ खे वठी वञनि। अम्मा अलाही न कंदो अहिड़ो ॾींहुं ईंदो। मुराद ही असांजी इज़त ऐं ग़ैरत जो मसलो आहे। जेकॾहिं इज़त वारो आहीं त शेरल खे वठी अॼु जो अॼु फी कोट छॾे हलियो वञ, न त ॿी सूरत में तव्हां जो अहिड़ो त हशर कंदुसि जो सांवल ख़ान जो नालो ॿुधण सां तव्हां सलवा मुआनी थी। जो त खारे पान जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं की मिठा न थींदा आहिनि। इज़त सां सम्झी वञ। आख़िरी दफ़ो तो सम्झायां, हींअर तोसां मां न मुंहिंजा हथियार ॻाल्हाईंदा। सावल मौत मर्जी असां तरफ में अचे। अरे तो बाहर नहीं छो बन रहा है होई? वही बाहर गेट बंद कर, गेट तो बंद कर बंजो। हल्लो बंद कर, करो ले दो करो। राम पुत्र राम साल अब राम। मूंखे शक आहे त छोकिरीअ खे भॼाइण वारो सिकू। बस शेरल बस बस। तूं पंहिंजी नाअहली खे लिकाइण जे लाइ ॿियनि जे मथां शक जा इल्ज़ाम थो आणी। मूं तोखे वरी वरी चयो मूं तोखे त रूंडे ते नज़र रखजांइ। निकाह थियण ताईं तव्हांजी इहा ज़िमेदारी ऐं तव्हां पंहिंजी ज़िमेदारी न निभाए सघियो। उन करे मां तव्हांखे हाणे सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां। 2 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं तव्हां छोकिरी खे हथु करे उनजो निकाह हैदर सां न करायो त पोइ कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त ऐं वक़ार जो, मां तुंहिंजी भेण जो निकाह हैदर सां कराईंदुसि। चाचर खान कड़ोस मूंखे सॼी ख़बर आहे हूंदा त शैतान गिरी तुंहिंजी आहे तुंहिंजी। तो हथ सां पंहिंजी छोकिरी भॼाई आहे, कंहिंसां भॼाई आहे, किथे आहे, हिन सां मुंहिंजो को बि मतिलबु कोन्हे। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं ग़ैरत जो। तोखे अॼु राति ताईं मोहलत आहे हूंदा। जेकॾहिं अॼु राति ताईं तुंहिंजी छोरी घर वापसि न पहुती त तोखे क़बर में दफ़न करे तुंहिंजी रन खे इज़त जा 4 ॾींहं बि कटण ॾींदुसि। ऐं हिन ते मां पाण निकाह विझी इन ॾाढ रन खे पंहिंजे घर वठी ईंदुसि। यादि रख रूंडा, तोमें जेकॾहिं तिर जेतिरी बि ग़ैरत आहे त अॼु राति ताईं छोकिरी वापसि करे असांजे हवाले कर, न त ॿी सूरत में पंहिंजी रन खे तलाक ॾेई मुंहिंजे हवाले कर, न त कसम खणी त चवां रब जी ज़ात जो तुंहिंजे लाश जे मथां तुंहिंजे रन सां निकाह करे
पाण सां गॾु वठी ईंदोसांइ यादि रखजांइ। वड़े तारा गोल तारा जेकॾहिं तुंहिंजो सभु दवाऊं धूड़ में न मिलाया त मुंहिंजो नालो लाहे उते ते रुकी जॾहिं सामने ते अदा सभ खां पहिरियां हिन माई गुलनार जी असांखे क़बर खोटणी पवंदी। अरे गुलनार खे छॾ, पहिरीं मारणो आहे त हसीना बेगम खे, पर तूं अलाए छो हुनखे पचाइण थो चाहीं ऐं शिकिल ख़राब कयो वेठो आहीं त इहा न मरे। अदा तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो? जेकर हिनमहिल असांजी का मदद करे सघे थी न, उहा आहे हसीना बेगम। उहा माई हिनमहिल वॾी लाचार बेवस लॻी पई आहे, तंहिंजे करे त असांजो सहारो वरितो अथई। हिन हाल में उहा असांजी कहिड़ी मदद कंदी? उहा पाण ॼण अधु माण्हू आहे हिनमहिल। अदा करोड़नि जी मिल्कियत अथसि अकाउंट में, करोड़नि जी। भला उहा मिल्कियत अकेली त कोन खाईंदी न। छॾियूं था हिन माई हसीना बेगम खे, 2-3 ॾींहं भली रहे। बाक़ी माई गुलनार इहा ज़िंदा रही छा कंदी? हिनखे मारे जान छॾाए छॾ। अदा फ़िलहाल कम जी नाहे, पर कहिड़ी भारत में असां हिन माई खे चाकरखाने वटि पहुचायूं, पोइ हसीना बेगम असांजे कम जी न हूंदी। मां हिकिड़ी ट्रिक सोची आहे। इन माई गुलनार जे छोरे खे कयूं था पाण वटि कब्ज़, पोइ इन माई खे था कयूं इस्तेमाल, त रेस चाकर ख़ान खे कहिड़े तरीक़े सां ज़हर ॾेई मार, न त तुंहिंजे पुट खे दफ़न करे छॾींदासीं। माई पुट जे खोफ में बच्चा मिठा हूंदा आहिनि, कहिड़े बि तरीक़े सां रेस चाकर ख़ान खे ज़हर ॾींदी। अदा तूं थोरो इहो सोच त इहा माई बची कीअं वई। जेकॾहिं बची बि वई त चाकर ख़ान माई ते एतबार करे वई वापसि हुनखे कम ते रखियईं। इन में बि हिकिड़ो वॾो राज़ आहे, तोखे भाउ ख़बर ई कान्हे का। रेस चाकर ख़ान माई खे रखियो ई इन जे करे आहे त हुन खां अञा राज़ खोलाईंदो। जॾहिं हुन खां सभु राज़ खोलाईंदो न, उन खां पोइ माई खे हेॾे होॾे करे सघे थो। शेरल मूं साम्हूं तुंहिंजी इहा हैसियत आहे, इन्ही करे ॿीहर मुंहिंजी जुती जे नोक खां पंहिंजो कंध न कटराइजांइ, न त इहो कंध कपियो वेंदो। वञी रूंडे जी निड़ीअ ते लत रखी छोकिरी जो ॾस पतो वठी छोकिरी खे हिते वठी अच ऐं हुनजो निकाह हैदर सां कराए। इहा ई तुंहिंजी ज़िमेदारी आहे। जॾहिं त तूं रूंडे जे तरफ़ खां चङो मुड़ुस थी हिते आयो आहीं, त पोइ हाणे इहा चङ मुड़सी निभाए ॾेखार, न त ॿी सूरत में तुंहिंजी भेण जो निकाह हैदर सां करायो वेंदो। तो वटि सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत आहे। 4 ॾींहं तव्हांजे लाइ क़यामत खां घटि न हूंदो। हथ कढोसि। हेलो डे, हाथ वाली शिकल गुम कर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।